नाज़िर उस्मान छाहुड़ी जे यूसी डासोड़ी में लियाकताबाद स्टाफ वटि मेहरान टीवी तरफ़ां थेबा आल पाकिस्तान क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो। उन हवाले सां ॾिसूं था सनाउल्ला थेबो जी ही रिपोर्ट। नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूद आहियूं लियाकताबाद स्टाफ ते, जिते मेहरान टीवी तरफ़ां थेबा आल पाकिस्तान क्रिकेट टूर्नामेंट कराए पियो वञे, जंहिंमें 20 टीमुनि हिसो वरितो आहे। 16 टीमूं जेके आहिनि टूर्नामेंट खां ॿाहिरि थी चुकियूं आहिनि। अॼु मैच फ्रेंड्स स्पोर्ट लाइ मुक़ाबिला गरबर स्पोर्ट लाइ में थी रहियो आहे। अॼु हिते महिमान आयल ख़ासि हाजी मोहम्मद साले थिएबो, हाजी अब्दुल सलाम थिएबो, हाजी अब्दुल अज़ीज़ थिएबो, हाजी अब्दुल खलील थिएबो। अचो त हिते महिमान आयल ऐं रांदीगरनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, तव्हां जो वधीक छा चवणु आहे? बेहतरीन इवेंट आहे। आल पाकिस्तान फुल गेस्ट अलाउ थी रहियो आहे। तमामु बेहतरीन ऐं ग्राउंड आबाद थींदा त हॉस्पिटलूं वीरान थींदियूं। इन जे करे अहिड़ा मैच थींदा रहनि, अहिड़ा इवेंट थींदा रहनि, ताकी नौजवान जेके आहिनि सो जेको नशो पिया वापरनि, हींअर सफ़ीना माओ आहे या इहो जेको आहे, इन्हनि खां थोरो परे रहनि। इन जे करे अहिड़ा इवेंट थींदा रहनि। अगरि क्रिकेट हलंदी पई त ग्राउंड आबाद हूंदा, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। एक्टिविटी इंशाअल्लाह ताला क्रिकेट रहण सां बीमारियूं ख़तमु थींदियूं, मोहबत पाण में वधंदी। लॉकडाउन वग़ैरह जे करे क्रिकेट बंदि हुई यकी, ऐं हींअर विच में 2-3 टूर्नामेंट थिया जिन मां हिकिड़ो थेबा बिरादरी कराई पई। थेबा बिरादरी जा मशहूरु आहियूं जो हिकिड़ो इवेंट रखियो अथनि ऐं सभिनीनि खे कुझु टीमूं ॿाहिरि जूं कुझु हिते जूं उन्हनि खे दावत ॾिनियूं अथनि। ये बड़ा अच्छा इक़दाम है नौजवानों के लिए। ये आपस में मिलजुल कर बैठने का मौका मिलता है, सेहतमंद तफरी होती है और इससे ज़हनी तौर पर नौजवान मजबूत होते हैं। जंगल में मंगल मचा रखा है और हमारे सब दोस्तों से गुजारिश है जो इलाके के मौजूद हैं कि इस टूर्नामेंट में भरपूर इनका कमेटी का साथ दिया जाए। टूर्नामेंट मुनक़िद कयो आहे, तमामु हिकिड़ी बहितरीनु एक्टिविटी आहे। नौजवान लाइ ऐं ॾिसंदड़ लाइ हिकिड़ी तफ़री जो मौक़ो आहे। ऐं हिन जे पंहिंजे दौर में हिते जेको नफ़सा नफ़ी ऐं जेको जिते माण्हू टाइम न आहे कमु कंहिं बि अहिड़ी एक्टिविटी जो, उन में इहे क्रिकेट या ॿी अहिड़ी कोई बि रांदि पॉजिटिव का भी एक्टिविटी हुजे, असांजे नौजवान लाइ तमामु हिकिड़ो बहितरीनु मौक़ो आहे। थेबा बरादरी को इतना अच्छा इवेंट करवाया और सब टीमों को इनवाइट किया है। ऑल पाकिस्तान के गेस्ट वगैरह भी आए हुए हैं और टूर्नामेंट अच्छा जा रहा है, बेहतरीन जा रहा है और इंशाल्लाह ताला इसका फाइनल भी बहुत अच्छा होगा। और क्राउड टूर्नामेंट माशाल्लाह से बड़ा ज़बरदस्त है। सिंध के अंदर मेरे ख्याल से इस वक्त ग्राउंड पोजीशन सब में बेहतर है और सारे पाकिस्तान के गेस्ट यहाँ पर हमने देखे, मज़ा आ रहा है। टूर्नामेंट कमेटी भी बहुत अच्छी है और टीमें भी बहुत तगड़ी आ रही हैं यहाँ पर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं चवां थो त हीउ जेको ॿियो टूर्नामेंट आहे लियाकत ग्राउंड ते बहितरीनु हली रहियो आहे ऐं उन में ॾाढो मोहम्मद साले थिबे जो सुठो ताउन आहे ऐं उनजी महिनत सां इलाइक़ो ई आबाद थियो।